जी नाज़रीन, भली कार चवंदासीं, ज़िक्र कंदासीं त कराची समेत सिंध जे ॿियनि म्यूनसिपल कॉर्पोरेशन में मेयर, डिप्टी मेयर ऐं टाउन चेयरमैन ऐं यूसी चेयरमैन मिड़नी चूंडियल नुमाइंदनि पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो आहे। ऐं कराची में जेका मेयर ऐं डिप्टी मेयर जे हलफ़ बरदारी वारी तकरीब थी, उन में पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत सिंध काबीना जे मेंबरनि शिरकत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त 5 सालनि खां पोइ मूंखां आवाम पुछे त 5 सालनि में लोकल बॉडी गवर्नमेंट जेका मकानी इदारा आहिनि उन्हनि जी कारकर्दगी छा आहे। हुनजो चवणु आहे त असां कारकर्दगीअ सां मुखालफ़नि खे जवाबु ॾींदासीं। हुनजो जमायत इस्लामी ते बि हुन तनक़ीद कई आहे। हू चवे थो त मामलनि जी हाणे मां पाण निगरानी कंदुसि। सॼी सिंध में जेको मकानी निज़ाम जो जेको टियों मरहलो आहे हलफ़ बरदारी वारो ऐं मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन चूंडण वारो, उहो मुकमिल थी चुको आहे। ऐं हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त कारकर्दगी छा हूंदी ऐं उनजो जेको अख़्तियारनि ऐं हेठी सतह ते अख़्तियारनि जी मुंतक़िली आहे उहो अमल कीअं हूंदो। तबसरो मालूम कंदासीं, तज़ियो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तज़िये निगार आहिनि, सुहेल सांगी साहब असांखे जॉइन कयो आहे। साईं सांगी साहब, भली कार चवंदो प्रोग्राम में। महिरबानी। सांगी साहब, टियों मरहलो जेको हुयो मकानी इदारनि वारो उहो मुकमिल थी वियो। हाणे मकानी निज़ाम ठही वियो, मकानी इदारा ठही विया। कराची समेत ॿियनि म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे मेयर, डिप्टी मेयर बि पंहिंजनि उहिदनि जो हलफ़ खणी वरितो आहे। ओवरऑल पीपल्स पार्टी जा ई मेयर, डिप्टी मेयर ऐं जेके आहिनि GDA बि आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं पार्टियूं बि आहिनि, पर जेकॾहिं सरसरी जी ॻाल्हि कयूं त उहा पीपल्स पार्टी वटि आहे। अॼु कराची में बि मेयर ऐं डिप्टी मेयर हलफ़ बरदारी तकरीब थी। बिलावल भुट्टो साहब उन में शिरकत कई। हू चवे थो त 5 सालनि खां पोइ अवाम मूंखां पुछे त 5 सालनि में मकानी इदारनि छा कयो आहे। कीअं था ॾिसो इन सॼे निज़ाम खे? मकानी निज़ाम जी छा पोज़ीशन हुजे थी हिकिड़े पॉलिटिकल प्रोसेस में या जमहूरी प्रोसेस में? उन ते बि ज़रूरु रोशनी विझो साईं साहब। ॾिसो, इहो हूंदो आहे जमहूरियत जो जेको टियों ॾाको लोकल पार्टीज़ जेके आहिनि, त पहिरियों ॾाको त हूंदो आहे क़ौमी असेंबली, पोइ सूबाई असेंबली, पोइ लोकल पार्टीज़ वारो। त उन जे तौर ते हिकिड़ी ॾाढी मुस्बत ॻाल्हि आहे ऐं हकारी ॻाल्हि आहे। ऐं इहे जेको चूंडूं थियूं त सुठी ॻाल्हि आहे। इहो घणो एक्सपेक्टेड हुयूं, घणो भाॻ। जनरली थींदो ई आहे त जेके बि हुकूमतूं ईंदियूं आहिनि सूबे में या मथी सतह ते वफ़ाक़ में जेके ईंदियूं आहिनि, उहे कॾहिं बि चाहींदियूं न आहिनि त ॿियो को माण्हू असां सां पावर शेयर करे। तंहिंजे करे लोकल पार्टीज़ जेके चूंडियूं आहिनि उहे न थींदियूं आहिनि, उन में को न को प्रॉब्लम थींदो आहे। त अॻे भेरे हिन खां अॻु में जेके चूंडूं थियूं से बि कोर्ट ऑर्डर ते थियूं, हीअ चूंडूं बि कोर्ट ऑर्डर ते ई थियूं आहिनि त इहे चूंडूं बि थियनि। ॿिए नंबर ते जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी अहम इहा आहे त जॾहिं लोकल पार्टीज़ जी इलेक्शन जी ॻाल्हि थिए थी या इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ॻाल्हि थिए थी, त उन में सिर्फ़ु जेको आहे सो इहो सम्झो वेंदो आहे त इहो कराची जे लाइ ई आहे। बाक़ी जहिड़ो की बाक़ी हंधनि ते लोकल पार्टीज़ को हिसाब में ई कोन्हे, लेखे में ई कोन्हे। असां वटि मीडिया बि हैंडल कंदी आहे, उन खां पोइ जेको आहे सो सियासी पार्टियूं बि हैंडल कंदियूं आहिनि ऐं ख़ुदि जेको गवर्नमेंट आहे उहा बि इहो ई हैंडल कंदी आहे। त हीअ हिकिड़ो मतिलबु त अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त बिलावल भुट्टे साहिबु इहो चयो त 5 सालनि खां पोइ मूंखां पुछिजो, त बिलावल भुट्टे साहिबु ॾाढो ठीकु चयो आहे ऐं हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे, इन खे एप्रिशिएट करणु खपे। ऐं 5 सालनि खां पोइ यकीनन माण्हू बि इहो यादि रखनि त भई असांखे बिलावल साहिब खां पुछिणो आहे। पर इहो बि पंहिंजी जाइ ते आहे त गुज़िरियल भेरे बि जेके लोकल पार्टीज़ हुयूं उन में वॾे पैमाने ते त जेके हुयूं उहे त पीपल्स पार्टी वटि हुयूं, सवाइ कराची ऐं हैदराबाद खे छॾे। बाक़ी हंधनि ते त पीपल्स पार्टी जो ई हुयूं। इहे सभु जेके बि लोकल पार्टीज़ जो मुख्य उहिदा हुया उहे हुन वटि ई हुया। अच्छा, उनखां पोइ जॾहिं उहे ख़तमु थी वियूं त पोइ त एडमिनिस्ट्रेटर रहिया त पोइ उन जे नतीजे में छाकाणि जो उहे सभु अख़्तियार उन जे ज़रिए ऑपरेट थींदा ब्यूरोक्रेसी जे ज़रिए, त ज़ाहिर सिंध में जेका आहे सा पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, बल्कि पीपल्स पार्टी जी हुकूमत खे हाणे त अची जहिड़ो कर 15 साल खनि थिया आहिनि, त उन जे नतीजे में मतिलबु त उन जो हिकिड़ो थिए थो। सही, बिल्कुलु सही। कंहिं न कंहिं तरीक़े सां मतिलबु गवर्नमेंट जेका आहे उहा आहे ऐं पीपल्स पार्टी आहे, उन ते ख़ुदि उन दौर जो लोड पवे थो। त उन बारे में जेकॾहिं का ॻाल्हि ॿोल थिए त उहा वधीक बहितर आहे। सही सांगी साहब, बिल्कुलु तव्हां सही था चओ त हिन भेरे त पीपल्स पार्टी जे लाइ प्लस पॉइंट आहे। कराची में मेयर, डिप्टी मेयर बि पीपल्स पार्टी जो आहे, हैदराबाद में बि उन्हनि जो आहे, मीरपुर ख़ास में, हर
जेके बि ओवरऑल जेके बि म्यूनसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि त अवां कीअं था ॾिसो छाकाणि त जेके बुनियादी मसइला आहिनि आम माण्हू जा उहो पीअण जो साफ़ु पाणी हूंदो आहे पब्लिक हेल्थ जा इशूज़ हूंदा आहिनि गंदगी हूंदी आहे सफ़ाई हूंदी आहे मतिलबु हर शहर में अव्हांखे इन शइ जो ज़रूरु मुशाहिदो हूंदो त उहो कहिड़ो बि शहर हुजे गंदगी हर शहर जो हिकु वॾो मसइलो आहे गंदगी खे ठिकाणे लॻाइणु हिकु वॾो मसइलो आहे सफ़ाई जो अमलो सवनि जे तइदाद में हज़ारनि जे तइदाद में हूंदो आहे पर उहो घर वेठे पघारूं खणंदो आहे कमु न कंदो आहे अवां छा था सम्झो त हिन खां पोइ हिन प्रोसेस मुकमल थियण खां पोइ का चङाई जी उमेद करे सघिजे थी ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको माज़ी में थियो हुयो त सफ़ाई जो ख़ुदि जेको अमलो भर्ती थियो हुयो इहो त सभु शयूं मीडिया में आयूं आहिनि ऐं माण्हू पढ़ियूं बि आहिनि त कहिड़े तरीक़े सां जेके आहिनि माण्हू रखिया विया जेके वाइट कलर माण्हू हुया उन्हनि खे जेको इन सफ़ाई वारे अमले जे तौर ते रखियो वियो जेके उन में कमु करण लाइ तयारु बि कोन जेको करण बि नथा चाहिनि उन्हनि खे ॾियण बि न खपंदो हुयो त उहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो बाप आहे मुंहिंजे ख़्याल में उन खे पीपल्स पार्टी उन सॼी जेका उन वक़्त जी कारकर्दगी आहे उन ते हू नज़र रखे त अहिड़े क़िस्म जी का बि शइ जेका आहे त दोहराए न सघिजे ऐं मुमकिन आहे त उन जे नतीजे में मतिलबु त इहो जेको बि तव्हां चओ पिया गंदगी थी रही आहे शहरनि आहे वाक़ई आहे त उहो हिकिड़ो त उन जो हिसो आहे ॿियो जेको वॾे में वॾो जेको मसइलो रहियो आहे उहो त TMOs वारो जेको रहियो आहे उन में त माण्हू TMOs खे चवंदा त इहो TMOs न आहिनि त ATM आहिनि त उहे शयूं थींदियूं रहियूं उहो बि उनखे ॾिसणु खपे ऐं ज़ाहिर त हिकु तमामु वॾी जेका आहे सा हिकिड़ो हिसाब किताब निकिरे थो उन लाइ जेको आहे सो यकीननि हाणे जेके माण्हू आया आहिनि उन्हनि खे उन सॼे जो जाइज़ो वठणु खपे त भई इहो छा थियो कीअं थियो माण्हुनि ॾाढो जवाबु त ॾियणु खपे बाक़ी ईंदड़ वक़्त जे लाइ इहो बिल्कुलु आहे त सिंध में जेको आहे सो पीपल्स पार्टी अॻे सूबाई हुकूमत हुई इन करे हुनजी ज़िमेदारी हुई पर हाणे जॾहिं लोकल पार्टीज़ में सवाइ कुझु हंधनि जे जेके ॿ चारि ई हंध थी सघनि था नंढा ऐं उन्हनि जे बाक़ी हंधनि ते त सॼो पीपल्स पार्टी ई आई आहे उहे म्यूनिसिपलिटीज़ हुजनि उहे ज़िले काउंसिलूं हुजनि या टाउन कमेटीज़ हुजनि या जेके आहिनि जी मेट्रोपॉलिटन कराची आहे इन टाइप जी उते सभिनी हंधनि ते पीपल्स पार्टी आई आहे त हाणे त पीपल्स पार्टी कंहिं तरीक़े सां जेको आहे सो पोइ इन ज़िमेदारी खां भॼी नथी सघे इन ज़िमेदारी खां को बहानो नथी ॾेई सघे त भई तव्हांजी जेका आहे त सूबाई हुकूमत खां वठी हिकिड़े नंढड़े शहर ताईं इन सॼे हद ताईं तव्हांजी जेका आहे त हुकूमत आहे ऐं तव्हांजा माण्हू वेठल त तव्हां माण्हुनि खे छा था ॾियो सही इहो हिकिड़ो ज़ाहिर थींदो जेको हुनखे ज़िमेदारी खणणी पवंदी सही आख़िरी सुवालु आहे सांगी साहिबु अवां छा था सम्झो त इन जीअं ATM ऐं TMO वारो जेको मिसाल आम आहे तव्हां बि हुनजो ज़िक्र कयो त अवां छा था सम्झो त शफ़ाफ़ियत आंदी वेंदी ऐं न रुगो कराची पर हैदराबाद मीरपुर ख़ास सखर नौशहर फिरोज़ थरपारकर मिठी बदीन जैकमाबाद समेत लाड़काणो दादू हर नंढे वॾे शहर में तरक़ी थींदी ऐं बराबरि जे बुनियाद ते तरक़ी थींदी अवां इन शइ जी उमेद रखो था ॾिसो माण्हू को ख़्वाहिश करे त उहा ॿी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं लॉजिकली शयुनि खे ॾिसजे त माण्हू नथो सम्झां त अहिड़े क़िस्म जी का शइ थी सघंदी हिन वक़्तु जेके माण्हू आहिनि उहो सिधी तरह सां पीपल्स पार्टी जा नामीनी आहिनि पार्टी जे अंदरि केतिरो चेक एंड बैलेंस आहे ऐं पार्टी जे अंदरि ख़ुदि केतिरो जेको लोकल सतह ते जेको उन ते चेक एंड बैलेंस थो रहे ऐं उनखे जेको आहे सो जेके बि चूंडियल मेंबर आहिनि लोकल पार्टी जा उन खां कीअं थो पुछियो वञे उहो सॼो इम्पॉर्टेंट आहे हाणे पार्टी जे अंदरि थियो ई आहे त भई इहो को हेठां खां प्रपोज़ल न विया आहिनि त भई फलाणे खे या उन खे चूंडियो इहो त ख़ुदि पार्टी पंहिंजे तौर ते नॉमिनेट कया आहिनि तंहिंजे करे सिधी सही ज़िमेदारी वरी बि पार्टी ते पवे थी ऐं आउं सम्झां थो त इन में सिधी तरह सां जेसि ताईं माण्हुनि जी बाक़ाइदा शमूलियत नथी थिए तेसि ताईं कमु न थींदो ऐं इन जे करे बि इहो न थी सघंदो जेको तव्हां पिया चओ त बिना कंहिं इम्तियाज़ ऐं फ़र्क़ जे उहो माण्हुनि जी ख़िदमत थी सघंदी आहे न त उन जो बि घटि इम्कान थो लॻे छाकाणि जो पार्टी जे अंदरि को ॿियो जेको थींदो न हिकिड़ो सेकेंड ओपिनियन जे तौर ते हिकिड़ो पॉइंट ऑफ डिफरेंस जे तौर ते उहो आहे कोन ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके बि असांजूं लोकल पार्टीज़ आयूं आहिनि उन में जेका अपोज़िशन थींदी आहे उन में को एॾो वॾो दम कोन्हे तंहिंजे करे उहो मूंखे थींदो नज़र कोन थो अचे ऐं आउं सम्झां थो
त ही लोकल पार्टी जी ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी ते आई आहे, उहा पंहिंजी जाइ ते, पर उनखे जेकॾहिं ठीकु नथी करे उन सॼे मैकेनिज़म खे, त आउं नथो सम्झां त सिंधी माण्हुनि जो को घणो भलो थी सघंदो। वॾी महिरबानी सुहेल सांगी साहिब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।